उहा उते ख़बर पवंदी। बाक़ी हिन महिल सियासत जो टाइम न आहे, महिनत जो टाइम आहे। महिनत कयो। पहिरें ॾींहं खां वठी 45 ॾींहं बोर्ड सां असां गॾु आहियूं, पाणी सां महिनत कंदासीं तॾहिं पाणी। अच्छा साईं, घाट जेको असांजो ॿार जो पाणी आहे हुनखे धामरा खां ॿुधो आहे रस्तो न पियो ॾिनो वञे। न, ईअं न आहे। धामरा जी कल्ह पोजीशन असां ॾिठीसीं, कल्ह डिस्कशन प्राइम मिनिस्टर हुयो, CM हुयो। धामरा खे कट ॾियणु को हल न आहे। हिकिड़े खे ॿोड़िबो, हिकिड़े खे मारबो, ईअं न आहे। मेहड़ वारनि खे रस्तो ॾियणु खपे असांखे परते। भला मेहड़ वारनि जो, मेहड़ वारा कल्ह ॾाढा जज़्बाती आहे, उन्हनि सां न ॻाल्हाइणु खपे। असांजा भाइर आहिनि, जेॾो हुननि जा बचा असांजा बचा। जेके दोस्तनि पे ॻाल्हाए उन्हनि वॾो, उन्हनि सभिनि खां वॾो ज़मींदार मेहड़ जो मां पाण आहियां। मेहड़ में मुंहिंजी क़ौमदारी ॿाहिरि चांडिया, केरु मेहड़ हुजे, केन छा हुजे, सभु दोस्त असांजा वधीक आहिनि। असांजो हिकिड़ो ई अर्ज़ु आहे, जेतिरी तव्हां बंद ते महिनत कयो था, ओतिरो परते रस्ते वठण जी बि महिनत कयो। तव्हां बंद खे 22 फुट करे वञो, हींअर 6 फुट आहे, 22 फुट करे, पर तव्हां केसी ताईं बंद खे पाणी खे झले पीअंदो, पाणी खे रस्तो वठो। मेहड़ वारनि खे परते रस्तो खपे, जोई वारनि खे परते रस्तो ॾियणो पवंदो, तॾहिं वञी हू पॉकेट ख़ाली थींदो त असांजो पॉकेट ख़ाली थींदो। मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे दोस्तनि खे, जज़्बाती थियण खां बहितर आहे असीं हिकिड़ी जाइ ते वेहूं, वेही पाणी खे रस्तो ॾियूं, पोइ कहिड़े बि नमूने सां ॾियूं। पाणी खे रस्तो न ॾींदासीं, पाणी ॾमरजी जेॾी महिल पाणी टुटंदो त उहो वधीक नुक़सानु कंदो। जॾहिं पाणी पंहिंजो रस्तो ठाहींदो त पोइ त हुनजी मर्ज़ी आहे न, जाॾो अचे त। हिन महिल असांखे पाणी खे रस्तो ॾियणो। अच्छा साईं, वार जी जेका बिजली आहे उहा बि तव्हां ॿुधायो पिया, गुज़िरियल सेप्को वारनि जी या शेख सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी हुई, त उहो किथे सूरत हाल पहुती आहे? पाणी अची वियो आहे अंदरि ग्रिड में। असांजी कोशिशि इहा आहे त कंहिं तरीक़े सां वारा शहर जी बिजली हलाए, ऐं उन में असां मुंहिंजी दावत साहब सां कल्ह ॻाल्हि थी। अॼु उन्हनि जी लीगल टीम आई आहे, कंबर में आहे। कोशिशि कयूं था त इंशाअल्लाह ताला अॼु इहा ख़ुशख़बरी तव्हांखे मिलंदी। अॼु कोशिशि कंदासीं, अॼु न त सुभाणे ताईं कंबर मां बिजली हलंदी। वारा जी कंबर ग्रिड मां, ग्रिड स्टेशन कंबर मां, वारा ग्रिड जो चोफिर पाणी आहे। पाणी मां 2 टे चकर